ख़बर मां खानवाहन वेझो कंधरा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े सबब ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ शादन मरीअ में ज़मीन जी मालिकीअ तां कंधरा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबब नौजवान साजिद ऐं जावेद अहमद मारिजी विया आहिनि। ॿुधाईंदा हलूं, वाक़े बाद धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। इलाइक़े में ॾेहकाव पखिड़िजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां किनियूं पिया खानवाहन वेझो कंधरा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े सबब ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ शादन मरी में ज़मीन जी मालिकीअ तां कंधरा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबब नौजवान साजिद ऐं जावेद अहमद कंधर मारिजी वियो आहे। वाक़े बाद धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। इलाइक़े में ॾेहकाव पखिड़िजी वियो आहे। आगाह कयूं पिया खानवाहन वेझो कंधर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो सबब ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ शादन मरीअ में ज़मीन जी मालिकीअ तां कंधर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं सबब गोलियूं लॻण दौरान नौजवान साजिद ऐं जावेद अहमद कंधर मारिजी चुका आहिनि। वाक़े बाद धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। इलाइक़े में ॾेहकाव पखिड़िजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। खानवाहन वेझो कंधर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े सबब ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ शादन मरी में ज़मीन जी मालिकीअ तां कंधर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबब नौजवान साजिद ऐं जावेद कंधर मारिजी विया आहिनि। वाक़े बाद धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। इलाइक़े में ॾेहकाव पखिड़िजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। खानवाहन वेझो कंधर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े सबब ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ शादी मरी में ज़मीन जी मालिकीअ तां कंधर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबब नौजवान साजिद जावेद अहमद कंधर मारिजी विया आहिनि। खानवाहन वेझो कंधर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे, झेड़े सबब ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ शादी मरी में ज़मीन जी मालिकीअ तां कंधर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबब नौजवान साजिद ऐं जावेद अहमद कंधर मारिजी विया आहिनि। खानवाहन वेझो कुंधर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े सबब ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ शादन मरी में ज़मीन जी मालिकीअ तां कुंधर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबब नौजवान साजिद ऐं जावेद अहमद कुंधर मारिजी वियो। अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾियूं पिया खानवाहन वेझो कुंधर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े सबब ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ शादी मरी में ज़मीन जी मालिकीअ तां कुंधर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबब नौजवान साजिद ऐं जावेद अहमद कुंधर मारिजी विया। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अल्लाह बख्श कुंधर लाइन ते मौजूदु आहे। जी अल्लाह बख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी वॾो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। खानवाहन भरिसां ॻोठ शादन मरीअ में ज़मीन जे मालिकीअ तां जेको आहे कुंधर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण जे नतीजे में जेको आहे ॿ नौजवान सॻा भाइर सजाद अली ऐं जावेद अहमद कुंधर सॼे ते मारिजी विया आहिनि, जॾहिं त लाश अञा वाक़े वारी हंधि पियल आहिनि ऐं जेको आहे सो हिन वक़्तु पुलिस जेको आहे सो लाश पंहिंजी तहवील में वठी ऐं जेको आहे इस्पताल मुंतक़िल कया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।